अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नाम है ख्वाजा नसीमुद्दीन। अवी ॾिसी रहिया आहियो सिंध रंग न्यूज़ HD। ख़बरुनि जे सिलसिले खे जारी रखंदे आम रिपोर्ट अवां सां शेयर कंदा हलूं त सिंध रंग न्यूज़ ते मुसलसल ख़बरूं हलण खां पोइ MP नवाब खान वसाणा नोटिस वरितो। तालके किंगरीअ जे मुख़्तलिफ़ स्कूलनि बॉयज़ प्राइमरी स्कूल 1 पीरजो ॻोठ, बॉयज़ प्राइमरी स्कूल बोदली महिसर ऐं KT मीर मोहम्मद घुमरो ऐं पिरालो समेत मुख़्तलिफ़ स्कूलनि जी ज़बून हाल बिल्डिंग्स खे तामीर कराइण जो अहद। उन सिलसिले में नवाब खान वसाणा जे PA वसीम वसाणा तरफ़ां उर्दू सिंधी मीडिया ग्रुप पीरजो ॻोठ सां फ़ोन ते ॻाल्हि ॿोल कंदे सिंध रंग न्यूज़ जी ट्रांसमिशन जी साराह कई ऐं MP नवाब खान वसाणा जो पैगाम पहुचायो त मुल्क जे तरक़ीअ में आम किरदार सहाफ़त जो आहे। सहाफ़ी बग़ैर मुआवज़े जे पंहिंजूं जानियूं दाव ते लॻाए जंग मारूड़नि जो आवाज़ असां ताईं पहुचाइण में पंहिंजो किरदार पूरो निभाए रहिया आहिनि। जेकॾहिं सहाफ़ी न हुजनि हा त असां ताईं बर वक़्तु ख़बर कीअं पहुचे हा। हिन चयो त MP नवाब खान वसाणा निशानदही कयल स्कूलनि जी मरमत लाइ MADR स्कीम में नाला ॾेई छॾिया आहिनि। हाणे स्कूलनि जे हेड मास्तरनि खे घुर्जे त बिल्डिंग्स जे इंजीनियरनि सां मिली वठनि त जीअं जल्द खां जल्द स्कूलनि जी मरमत जो कमु शुरू थी सघे।